अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबरो यहाँ बिशारत सुमरो हलंदासी हेडलाइंस तरफ। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस ते ॿुधणी। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अदालत में पेश। मुराद अली शाह पारां हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल। अदालत पारां नेब खे नोटिस दरख़्वास्त ते फ़ैसिलो अॼु थियण जो इम्कान। ॿीहर ॻणप वारो फ़ैसिलो असां तस्लीम कयो आहे। कराची में नंढी चूंड दौरान का शिकायत न आई। 2017 में इलेक्ट्रॉनिक वोट मशीन जी ॻाल्हि कई वई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो ॿीहर ॻणप खे रिटर्निंग ऑफिसर रद्द कयो हो। चूंड सुधारनि ते इतफ़ाक़ राय ज़रूरी आहे। असां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे क़बूल कयो आहे। पीटीआई जा वज़ीर रोज़ानो हिकु नओं चंड ॾिसंदा आहिनि। नवां मीटर आणण सां कोरोना खे ख़तमु नथो करे सघिजे। समूरे मुल्क में कोरोना सूरतहाल गंभीर आहे। हिकु वज़ीर चयो त ख़रीदारी करे छॾियो, सभु कुझु बंदि कंदासीं। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 119 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 6429 ताईं पहुतो। 24 कलाकनि दौरान 4133 नवां केस रिपोर्ट। पंजाब जे शहर खुशाब में सूबाई तक PP 84 ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी। PTI उम्मीदवार अली हुसैन खान, नून लीग जे मलक मोहज़म कलवावर ऐं PP जे ग़ुलाम हबीब अहमद विच में 9 चोटी जे मुक़ाबले जो इम्कान। तक में 229 पोलिंग स्टेशन क़ाइम। 14 हसास करार। हसास पोलिंग स्टेशन जी कैमराउनि ज़रिए निगरानी। मरियम नवाज़ पारां खुशाब जे अवाम खे वोट ॾियण जी अपील। खुशाब जा मर्द औरतूं ऐं पीरसन घरां निकिरी वोट ॾियनि। मरियम नवाज़ जो ट्वीट। NCOC 8 खां 16 मई ताईं कारोबारी मरकज़, दुकान ऐं सियाहती माॻ बंदि करण वारे ऐलान ते अमल दरामद लाइ मॉनिटरिंग टीमूं जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। इजलास में ईद मोकलुनि दौरान SOPs ते अमल दरामद खे यकीनी बणाइण लाइ वफ़ाक़ी सूबाई ज़िलई सतह ते मॉनिटरिंग टीमूं जोड़ियूं वेंदियूं। NCOC जे फ़ैसिले तहत कराची में समुंड किनारे ते बि आवाम खे वञण जी इजाज़त न हूंदी। मेडिकल स्टोर्स, किरियाने, बेकरी ऐं खाधे पीते जी शयुनि जे दुकाननि खे छूट हासिल हूंदी। माड़ी पेट्रोलियम ऐं पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड सुजाल में शाह बंदर ब्लॉक मां कुदरती गैस जा पैदावार शुरू करण जो ऐलान करे छॾियो। पधराई मूजिबि बिनारी X1 फील्ड शाह बंदर ब्लॉक मां कुदरती गैस जी पैदावार शुरू करे छॾी। बिनारी X1 मां गैस जी पैदावार गैस खोट पूरी करण में मदद ॾींदी। पंजाब जी ॾाढ मुड़सी, बिना इजाज़त तून सां 5 कैनाल वहाए छॾियो। सिंध में गुडू वटि पाणी जी खोट 100% ताईं थी वई। सखर बैराज वटि 70 ऐं कोटड़ी बैराज वटि 42% पाणी जी खोट पैदा थी वई। पाणीअ जी खोट सबबि फसल मुतासिर। पंजाब TP कैनाल मां 1300 क्यूसेक ताईं पाणी खणण लॻो। पंजाब 7600 बदिरां 10,000 क्यूसेक पाणी खणी रहियो आहे। लखी गुलाम शाह वेझो ॻोठु ॾिनो माछी में मच्छीअ जे तलाउ मां लाशत। लाश जी अकरम पुट सरवर तौरु सुञाणप कई वई। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। ऐं नबीस रोड वेझो ॻोठ मली भट में नौजवान कुर्बान रिंद घरू अणबण सबबि फाहो खाई आपघात करे छॾियो।